नाविल अटो लटो ऐं अझो बाब ॿियों। हीअ संदसि माउ हुई जंहिंजी मार्फत हू हिन दुनिया में आयो हो, जंहिं 9 महीना संदसि वजूद खे पंहिंजे पेट में सांढियो हो, तख़लीक़ जो दर्द बर्दाश्त कयो हो ऐं पैदाइश खां पोइ खेसि निपायो हो। दुनिया जी अज़ीम हस्ती रघुअ जी माउ खेसि निपायो हो। दुनिया जी इहा अज़ीम हस्ती रघुअ जी माउ खेसि 3 सालनि जी उमिरि में छॾे हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वई। माउ मुतालिक़ घणियूं ॻाल्हियूं खेसि यादि न हुयूं ऐं 3 सालनि जी उमिरि ताईं हू ॾिसी बि छा थिए सघियो। हा, माउ जी मोहबत वक़्त ते खेसि पंहिंजो ज़िंदगी सां भरपूर खीर पीआरणु, नंढड़ियूं मासूम शरारतूं ऐं माउ जो सज़ा ॾियणु ऐं वरी वक़्त ते प्यारु करणु माउ जी हंज दुनिया जी महफ़ूज़ तरीन पनाह आहे। उन हंज में माउ जे सीने ते हथु रखे सुम्हणु, माउ जूं प्यार भलियूं लोलियूं ऐं संदसि रोअण ते माउ जो बेक़रार थी वञणु, बसि खेसि कुझु यादि न हो। रघु इन सिके खे अक़ीदत मां चुमियो ऐं हिकु तरफ़ रखी छॾियईं। ऐं हीउ रघुअ जो पीउ हो घनश्याम, जेको रघुअ जो पीउ बि हो त माउ बि, दोस्त बि हो त साथी बि, हिन सां गॾु कुल्हे कुल्हे में मिलाए वहण वारो बि हो त रघुअ जो गुरू बि। घनश्याम जे अकेले वजूद में रघुअ लाइ अनेक शख़्सियतूं गॾु थी वियूं हुयूं। जे इहे शख़्सियतूं धार धार हैसियत में रघु जी ज़िंदगी में अचनि हा त जेकर रघुअ जी शख़्सियत में 4 चंड लॻी वञनि हा, पर हू जेके कुझु हो, घनश्याम जेके कुझु हो ऐं संदसि समाज में जेका हैसियत हुई, तंहिं लिहाज़ खां ईअं ई थियणो हो। घनश्याम हारी हो, कमी हो, ग़ुलाम हो। हू 24 कलाक ज़मीन ते कमु कंदो हो, बेघर में वहंदो हो ऐं नंढड़े रघुअ खे घर छॾे वेंदो हो। घर जेको हिकु टुटल फुटल कखाई झुगी हुई, जंहिंमें सुम्हण लाइ सिर्फ़ु धरती माउ जी सख़्तु छाती हुई ऐं मथां कखाई छत, जंहिंमां सिज जी रोशनी ऐं मींहं जो पाणी निहायत आसानी सां अंदरि हलिया ईंदा हुआ। अहिड़ा भाॻनि वारा इंसान केवल ई हूंदा आहिनि जिन खे पीउ, दोस्त, साथी, उस्ताद ऐं गुरू धार धार शख़्सियतनि जी हैसियत में मिलिया हुजनि ऐं जिन पंहिंजी पंहिंजी हैसियत जे हिसाब सां संदसि शख़्सियत जी तामीर कई हुजे। हिते त घनश्याम रघुअ लाइ सभु कुझु हो ऐं हू बि नंढड़े रघुअ खे अकेलो छॾे कम ते हलियो वेंदो हो। रोई रोई नेठि हिन चुप रहणु सिखी वरितो। अकेलो हूंदो हो त केतिरियूं ई ॻाल्हियूं संदसि रोअण जो सबबु बणबियूं हुयूं, पर ख़ाली झुगी त संदसि मदद करे नथी सघे ऐं ॿियो को ॿुधण वारो हो कोन। नेठो हिन ख़ामोश रहणु सिखी वरितो हो। खीर बदिरां रुखी सुखी मानी जेका घनश्याम हिन लाइ रखे वेंदो हो, सा हिन आचार या चटणी सां वरी पाणी लप सां गिड़काइण सिखी वरिती ऐं इन उमिरि ताईं जेसीं खेसि पीउ जे हथ वंडाइण लाइ ज़मीन ते न वञिणो पवंदो हो, हिन पंहिंजे हथनि सां मानी पचाइण सिखी वरिती ऐं पीउ लाइ बि मानी पचाइण 2 सावा मिर्च या बसर जी हिकु ॻड़ी या मिर्चनि जी चटणी मानीअ ते रखे या ख़ाली पाणी जो लोटो खणी ज़मीन ते पहुचाए ईंदो हो, या वरी ॿाझर जे दाणनि खे पाणी में ठलो ओॿारे चटणी ठाहे केले जे पन में वेढ़े पीउ खे पहुचाए ईंदो हो। जेकॾहिं कहल पई ज़मींदार खे त हातिम ताई जे क़बर खे लत हणी हू लस्सी लप घनश्याम लाइ मोकिले ॾींदो हो ऐं लस्सी सां मानी खाई ॼण घनश्याम जे जिस्म में नई ताक़त अची वेंदी हुई ऐं ज़ोर शोर सां फ़सुलु लुणण में वेंदो हो ऐं रघु लतल फ़सल खे जाइतो कंदो हो। ऐं पोइ उहो दौर बि आयो जॾहिं रघुअ खे ज़मीन ते बाक़ाइदे कमीअ जी हैसियत में कमु करणो पियो। हिन हर ॾियणु ॿिज छटण जो हुनुरु पंहिंजे पीउ खां सिखियो ऐं ज़मीन जे सीने मां फ़सुल जे अन्न ॾियण वारे स्टेज ताईं ॾींहं राति महिनत कंदे, फ़सुल जी हिफ़ाज़त कंदे, फ़सुल जे लाबारे थियण ताईं हज़ारा क़िस्मनि जूं तकलीफ़ूं ॾिसी, ॾुख ॾोला सही, आख़िरी वक़्त ते पंहिंजे कयल पोहरे खां महरूम थी वञणु ऐं इन ज़ुल्म ख़िलाफ़ बड़कब ॿाहिरि न कढणु पंहिंजे पीउ ऐं संदसि ॿियनि साथियुनि खां सिखी वरितो। उहो ज़ुल्म को नओं त कोन हो जंहिं ख़िलाफ़ु आवाज़ उथारिजे, उहो त सदियुनि खां थींदो आयो हो। महिनत ऐं पोरियो हारीअ जो ज़मीन ऐं फ़सुल जो मालिक सेठ, वॾेरो जागीरदार ऐं रईस घनश्याम ऐं हिन जहिड़ा ॿिया अनेक हारी ऐं कमी पंहिंजी सॼी उमिरि उहो तमाशो ॾिसंदा आया हुआ ऐं सम्झंदा आया हुआ त हू पैदा ई ग़ुलाम जी हैसियत में थिया हुआ ऐं खेसि हमेशह ग़ुलाम ऐं कमी थी रहणो हो। जागीरदारनि जा भभ भरणा हुआ, पंहिंजे ऐं पंहिंजे बचनि जे पेट ते पथर ॿधणो हो। उहो समाज जो तइ थियल उसूल हो ऐं हू इन्हीअ खे मिटाइण या बदिलाइण बाबति सोचे बि नथे सघिया। जॾहिं पहिरियों दफ़ो रघु पंहिंजे रथ सत में पंहिंजे पोरे जी हासिलात खां महरूम थियो ऐं ॿियनि वांगुरु ख़ामोश रहियो, तॾहिं संदसि पीउ घनश्याम ॾाढो ख़ुशि थियो। जीअं उस्ताद सॼो साल शागिर्द खे पढ़ाईंदो आहे ऐं साल जी आख़िर में हू इम्तिहान में कामयाबु थींदो आहे त उस्ताद पंहिंजी महिनत ते ख़ुशि थींदो आहे,
तीअं रघुअ जे फरमान बरदारी ते घनश्याम ख़ुशि थियो। हाणे संदसि पुटु सही माना में कमी थी चुको हो, डिग्री हासिल करे चुको हो, जेको समाज जे इन्हीअ जोड़ जे ख़िलाफ़ अखर ॻाल्हाए थो तो इम्तिहान में फेल थियो वञे, पोइ अहिड़े नाफ़रमान खे ज़िंदा रहण जो हक़ बि नथो ॾिनो वञे। रघु जीअं त ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं ख़ामोश रहियो, तंहिं करे घनश्याम ख़ुशि थियो। हाणे घनश्याम कोशिशि कंदो त पंहिंजे पुट जो हथु वंडराए ऐं रघु कोशिशि कंदो त पीउ जे कुलनि ते पयल समूरो बार पाण खणे वठे, ऐं ज़मींदार कोशिशि कंदो त हिननि ॿिन्ही ते आहिस्ते आहिस्ते बार वधाईंदो वञिजे।